हमारा सीसीआई जो भी सीसी जो भी डिसाइड करेगी उसमें हम, अगर वो डिसाइड करेगी कि हमें यहाँ पे वज़ीर आला हाउस के पास धरना देना है, वहाँ देना है, कहीं मार्च का बोलेगी तो मार्च करेंगे, जो भी वो डिसाइड करेंगे हम करेंगे इंशाल्लाह। कंप्रोमाइज़ नहीं करेंगे और गवर्नमेंट को ये बात समझ लेनी चाहिए और इसलिए इन चीज़ों को फौरी तौर पर रोकना चाहिए। सीएम हाउस जो जेको डिसीजन आहे, वरी धरणे जो डिसीजन आहे, असांजी मीटिंग 24 तारीख़ ते असां कॉल कयूं था। उनमें ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी जी हर बार, हर तालके बार, हर डिस्ट्रिक्ट बार ऐं हर सर्किट बेंच जी बार एसोसिएशन ईंदियूं ऐं उहे डिसाइड कंदियूं त छा था कयूं। थी सघे असांजो महाज़ ॿियो को हुजे, कि ॿी जगह ते असां वञी वियूं जिते वरी इन सभु शयुनि खे ॾिठो वञे, छो जो सिंध गवर्नमेंट टोटली फेल थी चुकी आहे पंहिंजे वादे जे मुताबिक़। उन्हनि खे प्राइवेटाइज़ेशन वारा सेक्टरीज़ खणी अचणा हुया, लैंड यूटिलाइज़ेशन, होम मिनिस्टर स्पेशल असिस्टेंट टू सीएम हुन शइ में विया जेको इन शइ जी असांखे आगाही ॾिया त केतिरी ज़मीन वई आहे। मसइलो सिर्फ़ु ज़मीन उहा न आहे, ज़मीन जो मसइलो हाणे दरिया जे भर में जेके कचे जूं ज़मीनूं आहिनि जंहिंमें वॾा बेला आहिनि तव्हांजा, उते उहे वण, उन ज़मीननि जी क़ीमत, उन्हनि जी आबादगारी, उन्हनि जो छा थींदो उहो बि सुवालु आहे।